राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी। ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुःख शमनस्। हरि ओम। भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन किए वंशी विभूषित करा। पीतांबरा दरुण पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रा। बोलो वृंदावन बिहारी कथारंभ होत है। आओ वीर हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। राधे राधे गोविंद गोविंद राधे। 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 गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोविंद 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 राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोविंद 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 राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल 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 राधे।
गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे ओ राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे बोलो राधावर कृष्ण कृष्ण चंद्र चंद्र की जय सियावर राम चंद्र की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल श्री रामचरितमानस बालकांड 111 दोहा संपौते कथा श्रवण करी रहा होता पार्वती माता शिव जी खिचे कथा बुधाइण जे लाइ बुद्धि करे शिव भगवान बिन घड़िन तक यानी एक मुहूर्त 48 मिनट तक आनंद में लीन थिया वरी उन्हनि पंहिंजे मन खे ॿाहिरि खीचियो तॾहिं वे राजी थी प्रसन्न थी करे श्री रघुनाथ भगवान जी कथा चवण लगा मगन ध्यान रस दंड जुग पुनि मन बाहर कीन रघुपत चरित महेश तब हर्षित बरने लीन सियावर राम चंद्र की जय उमापति महादेव की जय पवन पवन सुत सुत हनुमान की जय बोलो भाई सर्व संतन की जय 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 जैन जी बिना समझे कूड़ भी सच लगंदो आहे ये बिना पहचान जी रस्सीअ में भी नांग जो भरम थी वेंदो आहे अंधेरे में रस्सी लटकंदी आहे त ईअं लॻंदो आहे नांग आहे त अहिड़ी तरह सां सम्झी वठण खां पोइ संसार उअं ई गायब थी वेंदो आहे जीअं जागण ते सपनो गायब थी वेंदो आहे ऐं सपने जो भरम दूर थी वेंदो आहे भाई जेसि ताईं असां सपनो ॾिसंदा आहियूं ओॾी महिल ताईं पतो न हूंदो आहे कि सपनो ॾिसी रहिया आहियूं सपने जे सुख दुख में असां लीन थी वेंदा आहियूं लेकिन जॾहिं निंड खुलंदी आहे या कोई जगाईंदो आहे अखि खुली वेंदी आहे त पोइ लॻंदो आहे अरे हे त जेको हुयो सपनो हुयो ख़ुशी हुई त उहो बि सपनो हुयो दुख हुयो त उहो बि सपनो हो मां त उन में आया ई कोन हिकिड़ो धोखो हिकिड़ो सपनो चओ हरे कृष्ण त अहिड़ी तरह सां ब्रह्म ज्ञान अचण खां पोइ संसार बि सपने वांगुरु लॻंदो आहे तॾहिं चवंदा आहिनि जीअं सुपना और पेखना ऐसे जग को जान वो संसार जो सभु कुझु मिलियो तॾहिं बि सपनो
सब कुछ लुटिजियो तरी भी परवाह ना है, सपनो ही तो हुयो। मान वॾाई थी, वाह वाह, वो भी सपनो हो। ऐं अगरि अपमान थियो, तिरस्कार थियो, वो भी सपनो हो। चओ जय श्री कृष्ण। 100 साल पहिरियों असांजे वॾनि जो छा मान सम्मान थियो, अपमान थियो, उन्हनि जा लाभ थिया, हानि थिया, नेकी थी, वॾाई थी, पतो आहे असांखे? ॿुधायो। उहा दुनिया ई बि हुई। 100 साल पहिरियों जा कोई माण्हू ई कोन्हनि। ॿुधायो। और 100 साल जा माण्हू हूंदा बि त उहे सुञाणंदा ई कोन हूंदा। 100 साल जो माण्हू त वीचारो चवनि था कि बसि प्राण हली रहिया आहिनि। जवानी में केॾी अकड़, केॾी ऐंठ, केॾो रुतबो हूंदो आहे। मां हीअं करे छॾींदुमि, मां हूअं करे छॾींदुमि। शेर वांगुरु दहाड़ींदा आहिनि माण्हू, राक्षस वांगुरु चिल्लाईंदा आहिनि, केॾी ॻाल्हियूं ॾेखारींदा आहिनि। मान सम्मान मर्यादा वॾी ॻाल्हि, हा, थोरो सो अपमान कुझु बि सही न सघंदा आहिनि। ऐं उहो ई शरीर जेॾी महिल वॾी उमिरि थी वेंदी आहे त पोइ चओ हरे राम। पोइ ॿुधाईंदा आहिनि न, जेके पहाका ॿुधाईंदा आहिनि वॾनि जा जेके ठहियल आहिनि। असांजा नवलानी परिवार में दादा आसूदाराम चवंदा हुआ न, भई जॾहिं 100 साल उमिरि पहुचंदी आहे, साल उमिरि तुंहिंजी 100, न की सजण खे काई आस, न की दुश्मन खे कोई भउ। सम्झो था? 100 साल जी शरीर जी उमिरि थी वई, माई हुजे चाहे भाई हुजे, कोई बि हुजे। 100 साल जी उमिरि थी त उन में केरु उमेद रखंदो माण्हू त असांजे कमु ईंदो, हे कमु संभालींदो? अरे पंहिंजो शरीर ई नथो संभाले सघे। उनखे बाथरूम वठण लाइ हिकिड़ो माण्हू खपे, रोटी ॾियण लाइ हिकिड़ो माण्हू खपे। केरु उन में आस रखंदो? और न की दुश्मन खे कोई भउ थींदो। हाणे छा बिगाड़ींदो? उनखे त यादि ई कोन्हे, पंहिंजे पुटनि खे ई यादि नथो करे सघे, पोटनि खे। चओ हरे राम। साल उमिरि तुंहिंजी 100, न की सजण खे काई आश, न की दुश्मन खे कोई भउ। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। चओ हरे कृष्ण। हे हरे। ई संसार आहे सात संगत जी, जंहिंजे लाइ मरी मिटी खपी वेंदा आहियूं। आख़िरीअ में गुणा भाग कयो, वरी त सभु व्यर्थ हुयो। भजन राम को सही, असली खजानो त भजन ई हुयो, उहो ई त हली रहियो आहे। हरे राम हरे कृष्ण हे हरे। मां भगवान श्री रामचंद्र जे बाल रूप जी वंदना तो क्या। बालक राम जी जंहिंजो नालो जपण सां सिद्धियूं सहजी प्राप्त थी वेंदियूं। रिद्धियूं सिद्धियूं भजन करण वारे जे पोयों डुकंदियूं, उहे संत उनखे स्वीकार न कंदा आहिनि। मंगल जा धाम अमंगल खे हरण करण वारा श्री दशरथ महाराज जे आंगन में खेॾण वारा बाल रूप भगवान श्री राम मूं ते कृपा कनि। बंदो बाल रूप सोई रामू, सब सिद्धि सुलभ जपत जिस नामू। मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सो दशरथ अजर बिहारी। वाह वाह। मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सो दशरथ अजर बिहारी। कर प्रणाम राम त्रिपुरारी, हर्षि सुधा समगिरा उचारी। धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी। श्री राम श्री राम श्री श्री राम श्री राम। बाल रूप भगवान रघुनाथ जी तुलसीदास जी महाराज वंदना था कनि, जेके दशरथ बाबा जे आंगूठे में, आंगन में, देहलीअ में जेके भगवान लीला था कनि, करोड़े कामदेवन खां बि सुंदर उन बालक रघुनाथ भगवान जी असां वंदना था कयूं, उन्हनि खे प्रणाम था कयूं। जेके मंगल जा धाम अमंगल दूर करण वारा बाबा दशरथ महाराज जा दुलारा श्री राम जी असां ते कृपा कनि। त्रिपुरासुर जो वध करण वारा शिव जी
श्री रामचंद्र जी के प्रणाम करे आनंद में भरजी अमृत जे समान वाणी चवण लगा। यो ध्यान तुलसीदास जी चवन था केर था कन, शिव जी था कन। बालक राम ॾाढा प्यारा आहिनि शिव जी के। जॾहिं बि भगवान अवतार वठंदा आहिनि त शिव जी अची करे उते कोई न कोई रूप बदले करे भगवान जो काफ़ी समय तक दर्शन कंदा आहिनि। अयोध्या जी गलियुनि में घुमंदा रहंदा आहिनि। कॾहिं मदारी बाबा ठहींदा आहिनि, कॾहिं ज्योतिषी बाबा ठहींदा आहिनि। चओ हरे राम। हाणे भगवान श्री रघुनाथ जी कथा जो प्रसंग अमृत समान बाणीअ में चवण लगा त हे गिरिराज कुमारी पार्वती तू धन्य है, धन्य है, तुंहिंजे समान कोई उपकारी कोन्हे। जो तूं श्री रघुनाथ जे कथा जो प्रसंग पुछियो आहे, जेकी कथा सभिनी लोकनि जे लाइ जगत खे पवित्र करण वारी गंगा जी जे समान आहे। तू संसार जे कल्याण जे लाइ प्रश्न पुछे। तुंहिंजो श्री रघुनाथ भगवान जे चरणनि में ॾाढो प्रेम आहे। तूं श्री राम जी जे चरणनि में अथाह प्रेम कंदी आहे। हे पार्वती, मुंहिंजे वीचार में त श्री राम जी जी कृपा सां ई तुंहिंजे मन में सपने में भी शोक मोह संदेह ऐं भरम कुछ कोन्हे। पार्वती माता कथा पुछण जे लाइ पाण खे अज्ञानी ॾेखारियो त मूंखे ॿुधायो राम जी कहिड़ा आहिनि। मूंखे मन में भरम आहे। अंतर्यामी शिव जी सम्झी आहे भरम न आहे, प्रेम आहे। तुंहिंजे हिकिड़े प्रश्न सां सभिनि जो कल्याण थींदो। राम कृपा ते पार्वती सपने हूं तव मन माहे, शोक मोह संदेह भरम मम विचार कछ नाहि सियावर। चंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय। हालांकि वरी भी तूं इन करे उहा पुराणी शंका कई आहे। इन प्रसंग जे चवण ॿुधण सां सभिनि जो कल्याण थींदो। ॾिसो, पतो न आहे घणो समय पहिरियों पार्वती माता पुछियो ऐं हाणे 2024 में असांजो बि कल्याण थो थिए, असां बि था ॿुधूं। आहे ऐं ईअं न 2024 100 साल 1000 साल गुज़री वेंदा पोइ बि अचण वारा माण्हू लाभ वठंदा, उन्हनि जो बि कल्याण थींदो। तॾहिं शिव जी उन्हनि जो अभिवादन था कनि, उन्हनि जो स्वागत था कनि त हिन कथा खे पढ़ण ॿुधण सां सभिनि जो भलो थींदो। जिन पंहिंजे कननि सां भगवान जी कथा न ॿुधी उन्हनि जा कन जेके आहिनि उहे नांगनि जे ॿिर जे समान रहण वारी जॻहियूं आहिनि। उहे कन जा जेके टुंग आहिनि ईअं सम्झो उते नांगनि जी जॻह रहण। जिन अखियुनि सां संतनि जा दर्शन न कया उन्हनि जा नेण मोर जे पंखनि ते ॾिसजण वारी नकली अखियुनि जे गिनतीअ में आहिनि। उहे सिर कहिड़ा आहिनि जेके भगवान रघुनाथ हरि कृष्ण गुरुअ जे चरणनि में नथा झुकनि, उहे कौड़ी कौड़ी तुम्बीअ जे समान आहिनि। चओ हरे राम। जिन भगवान जे भक्तीअ खे पंहिंजे हृदय में जॻह न ॾिनी उहे प्राणी जीते जी मुर्दे जे समान आहिनि। चओ हरे कृष्ण। हे ॾिसो, हे मोर पंखा न, हिन में बि ईअं बढ़िया केॾी सुंदर लॻे थी न हीअ कारीगरी। ये नेचुरल आहे, कंहिं पेंटर पेंट न कई आहे। हिन जी त इंसान खां बि बढ़िया अखियूं त हिते लॻनि मोर पंख में। ॾिसो, ॾेखारियो मामा, ॾिसो हिन में त केरु था चवनि, शिव भगवान था चवनि था पिया जिन अखियुनि सां संतनि जा दर्शन न कया उन्हनि जा नेत्र हिन मोर जे पंख ते नकली अखियुनि जे समान आहिनि। ये हे अखियूं। चओ हरे कृष्ण। चवण जो मतिलबु छा आहे कि शरीर जे हर अंग सां भक्ति कयूं। जंहिं शरीर जे अंग सां भक्ति न थींदी उन सां ई पाप थींदो आहे। जेके अखियूं दर्शन न कंदियूं प्रभुअ जो, ठाकुर द्वारे जो, उहे ई अखियूं ॿिए जी बुराइयूं ॾिसंदियूं। जिन कननि में भगवान जी निर्मल कथा न वेंदी आहे उहे कन निंदा ॿुधणु चाहींदा आहिनि।
जिन जबान सां भगवन नाम जो कीर्तन न हलंदो आहे, कथा न हलंदी आहे, उहा ई जबान कूड़ ॻाल्हाईंदी आहे, पराई पचर कंदी आहे, निंदा कंदी आहे। डोंगरे जी महाराज चवनि था हर इंद्रिय सां भक्ति कयो, जीअं गोपिन कई। जिन पंहिंजे हृदय में भक्तीअ खे जॻहि न ॾिनी उहे जीअराई मुर्दे जे समान आहिनि। जेकी जबान श्री रामचंद्र जे गुणनि जा गीत नथी ॻाए उहा ॾेडर जे जबान जे समान आहे। जीअं ॾेडर टर टर कंदा रहंदा आहिनि तीअं उहे माण्हू बि बकवास कंदा रहंदा आहिनि, व्यर्थ ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। उहो दिलि जेको आहे हृदय वज्र जे समान कठोर ऐं निष्ठुर आहे। कहिड़ो? जेको भगवान जी कथा ॿुधी करे प्रसन्न नथो थिए, हर्षित नथो थिए, गदगद नथो थिए। हे पार्वती, श्री रामचंद्र जी लीला ॿुध, या देवताउनि जो कल्याण करण वारी ऐं दैतन खे बि विशेष रूप सां मोहित करण वारी आहे। श्री रामचंद्र भगवान जी कथा कामधेनुअ जे समान सेवा करण सां सभिनी सुखनि खे ॾियण वारी आहे। ऐं संतन महात्माउनि जे समाज में सभिनी देवताउनि जे जेके लोक आहिनि उहे इन जी क़दर कंदा आहिनि, इन जो महत्व सम्झंदा आहिनि। अहिड़ा ई त हिन कथा खे श्रवण कंदा आहिनि। चओ हरे राम। ॾाढी प्यारी पंक्ति। त जिन अखियुनि सां, जिन कननि सां भगवान जी कथा न ॿुधीसीं उहे नांगनि जे ॿिर जे समान आहिनि। जिन हरि कथा सुनी नहीं काना, जिन हरि कथा सुनी नहीं काना, जिन हरि कथा सुनिय नहीं काना, जिन हरि कथा सुनी नहीं काना, श्रवण रंध्र अहि भवन समाना, श्रवण रंध्र अहि भवन समाना, जिन हरि कथा सुनी नहीं काना, जिन हरि कथा सुनी नहीं काना, नयन संत दर्शन नहीं देखा, नयन संत दर्शन नहीं देखा, लोचन मोर पंख कर लेखा, लोचन मोर पंख कर लेखा, देसेर कटु तुम्बर समतोला, देसेर कटु तुम्बर समतोला, जेन नमत हरि गुरु पद मूला, जेन नमत हरि गुर पद मूला, जिन हरि भगति हृदय नहीं आनी, जिन हरि भगति हृदय नहीं आनी, जीवत सब समानते प्राणी, जीवत सब समानते प्राणी, जो नहीं करई राम गुण गाना, जो नहीं करे राम गुण गाना, जी है सुदादुर जी है समाना, जी है सोदा दूर जी है समाना। श्री रामचंद्र महाराज जी कथा कामधेनु गौ जे समान
सेवा करण सां सभिनी सुखनि खे ॾियण वारी आहे। सेवा यानी कथा ॿुधण सां, मनन करण सां, वीचार करण सां, ॿुधाइण सां, यानी सेवन करण सां। चओ हरे राम। ॿी सेवा अलॻि थी वई, कोई आयोजन करे कथा जो, उन में धन जी बि सेवा लॻी, उन में धन पवित्र थियो। कननि में कथा वई त सॼो तन मन हृदय पवित्र थी वियो। इन तरह सां भगवान जी कथा जिन कननि में वेंदी आहे, जिन ज़बान तो ईंदी आहे, जंहिं हवा में मिलंदी आहे, उहे 10 दिशाऊं पवित्र थी वेंदियूं। कंहिं बि रूप सां काथे बि इहा पहुचंदी, उते कल्याण ई कंदी आहे। चवनि था पिया हीअ कामधेनु गऊ जी समान आहे। कामधेनु गऊ खां जेको चओ उहो मिली वेंदो आहे। चओ हरे राम। राजा विश्वामित्र आया ब्राह्मण देवता वटि काफ़ी लखनि जी सेना वठी। उन्हनि जो स्वागत कयो, महाराज भोजन खाई वञो। हेॾी असांजी सेना हज़ारे लखे, तव्हां काॾों भोजन कराईंदव महाराज? चई तव्हां स्वीकार त कयो। हलो स्वीकार था कयूं। राजा खे पतो न हो कि ब्रह्म ऋषि वटि कामधेनु गऊ आहे। चओ हरे राम। उन्हनि कामधेनु गऊ खे हथ जोड़े चयो, माता ही सभु आया आहिनि। राजा उन जा सिपाही, कृपा करे इन्हनि खे भोजन करायो, तृप्त कयो। महाराज 56 भोग निकिरी विया। हज़ारे दास दासियूं प्रकट थी विया कामधेनु गऊ माता जे कृपा सां। ऐं पोइ सभिनी तृप्त थी करे भोजन कयो। हैरान थी विया राजा विश्वामित्र, इहा कहिड़ी गणिता महाराज? अहिड़ो स्वादु, अहिड़ो भोजन, अहिड़ो प्रबंध, एॾो तुरंत त असांजे ठाठ बाट राजसी सुविधा में बि उपलब्ध कोन्हे। इहो कीअं थियो? तॾहिं चऊं इहा कामधेनु गऊ आहे। चओ हरे कृष्ण। तहिड़ी तरह सां जीअं कामधेनु गऊ कुझु बि ॾेई छॾींदी आहे, तहिड़ी तरह सां भॻवान जी इहा कथा सभु कुझु ॾींदी आहे। ऐं कथा जी त अहिड़ी महिमा आहे त भॻवान खे बि ॾेई छॾींदी आहे, मोक्ष बि ॾेई छॾींदी आहे। कल्प वृक्ष पारिजात इहे सभु नथा ॾेई सघनि, लेकिन भॻवान जी कथा भॻवान खे बि ॾेई छॾींदी आहे। सभु सुख ॾियण वारी, संतनि जा समाज, सभु देवताउनि जा लोक, ईअं सम्झी करे केरु इन खे श्रवण न कंदो। राम कथा सुर धेनु सम, सेवत सब सुख दानी। सत समाज सुर लोक सब, को न सुने यस जानी। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। श्री रामचंद्र भगवान जी कथा हथ जी सुंदर ताड़ी आहे, जेकी संदेह रूपी पक्षियुनि खे उॾाए छॾींदी आहे। पक्षी वेठा हुजनि, ताड़ी हलाए वीचारा पक्षी डिॼी करे उॾामी वेंदा, हा न? त अहिड़ी तरह सां संदेह बि हिन कथा सां उॾामी वेंदा आहिनि। संदेह रूपी पखियुनि खे उॾाए छॾींदी आहे। वरी राम कथा कलयुग रूपी वृक्ष खे कटण जे लाइ कुल्हाड़ीअ जे समान आहे। हे गिरिराज कुमारी, हे पार्वती, तूं हिन खे आदर सां ॿुध, भॻवान चवनि था। सम्झो न, पार्वती माता खे था चवनि ते पार्वती हिन कथा खे तूं आदर सहित श्रवण कर। यानी पार्वती माता जे लाइ बि उहो नियम आहे जेको असांखे पालन करणु खपे। आदर हुजे, मर्यादा जी बुद्धि हुजे, विच में खिचल न हुजे, खिज न हुजे, हंसी मज़ाक न हुजे, उथण वञण न हुजे, व्यर्थ ॻाल्हाइण न हुजे, मोबाइल न हुजे। इहो सभी त आदर आहे। ऐं ईअं हुजे पूरो ध्यानु की हिकु शब्द गुज़री न वञे। जीअं कोई जॻह पुछंदो आहे त ध्यान में रखंदो आहे कहिड़ी जॻह ते आहे भाई, फलाणो कर, हेॾे वञी करे हेॾे, त हुनजो दिमाग़ु ओॾे हूंदो आहे, हे जेको रस्तो ॿुधाए त ओॾे ई वञिणो आहे। त अहिड़ी तरह सां भॻवान जी कथा जे शब्दनि में बि, भाव में पूरो पूरो श्रोता जो ध्यानु हुजणु खपे। ईअं न वक्ता छा चई हली वियो, अरे असांखे त यादि ई न आहे कथा में छा थियो। कथा सुठी बढ़िया हुई, ढोलक तबला वॼा बढ़िया, ॻायो बि हूं सुठो, पर कथा कहिड़ी हली उहो पतो ई कोन्हे। चओ हरे राम। ईअं न थी वञे। श्री कृष्ण गोविंद।
वेदन भगवान श्री राम जे सुंदर नाले गुणन चरित्रन कथाउन जो जन्म जो कर्मन जो अनगिनत महिमा चई आहे। जै तरह भगवान श्री रामचंद्र जी अनंत आहिनि उन तरह उन जी कथा भी अनंत आहे, उन जी कीर्ति महिमा गुण भी अनंत आहिनि। राम नाम गुण चरित सुहाए जन्म कर्म अगणित श्रुति गाए जथा अनंत राम भगवाना तथा कथा कीरत गुण नाना। तरी भी तुंहिंजी अति प्रीत ॾिसी करे जहिड़ो कुझु मां ॿुधो आहे, जहिड़ी मुंहिंजी ॿुधी आहे उन जे अनुसार मां चवंदुमि। शिव जी भी चवनि था भाई मूंखे जेतिरो ध्यानु आहे, जेतिरो मुंहिंजो संग्रह ॿुद्धीअ में आहे, जेतिरो ओतिरो ई मां तोखे ॿुधाए सघंदुमि। शिव जी था चवनि, यानी भॻवान जी कथा उन खां बि अनंत आहे। शिव जी चवनि था एतिरी सी कथा न आहे जेतिरी मां चवां थो, कथा त इन खां बि अनंत आहे, पर मां जेतिरी तोखे ॿुधाए सघां थो, जेतिरी मां ॿुधी आहे उहा तोखे ॿुधायां थो। तुंहिंजी अति प्रीत ॾिसी जीअं मां ॿुधी आहे, जेतिरी न जीअं ॿुधी आहे तहिड़ी मां तोखे ॿुधायां थो। चओ हरे राम। जो केतिरी शब्द चवंदासीं त भोले बाबा जा त हो युगो युग उन्हनि कथा ॿुधी आहे, 100 साल में पूरी न थी सघंदी। चओ हरे कृष्ण। हर बार जॾहिं भगवान अवतार वठंदा आहिनि त लीला में कोई न कोई भेद ईंदो आहे, कोई लीला में परिवर्तन ईंदो आहे, कोई न कोई नई लीला थींदी आहे उन अनुसार। तंहिंजे करे हरि अनंत, हरि कथा अनंत आहे। हे पार्वती, तुंहिंजो प्रश्न स्वाभाविक ई सुंदर सुखदायक संत सम्मत आहे ऐं मूंखे त ॾाढो सुठो लॻो, संतनि खे बि सुठो लॻण वारो आहे। परंतु हे पार्वती, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सुठी न लॻी। कहिड़ी? हालांकि उहा तूं पंहिंजे मोह जे वश थी करे चई आहे। तुंहिंजो इहा ॻाल्हि चई कि हे उहे ई राम आहिनि जंहिंजा वेद जस ॻाईंदा आहिनि, मुनि संत महात्मा ध्यानु कंदा आहिनि, जेके मोह रूपी पिशाच खां वीचारा फाथल पिया आहिनि, पाखंडीन भगवान जे चरणनि खां विमुख आहिनि, जेके कूड़ सच कुझु बि न ॼाणंदा आहिनि, अहिड़ा पापी माण्हू इन तरह चवंदा ॿुधंदा आहिनि। हाणे विशेष ध्यानु ॾियण वारी ॻाल्हि आहे। पार्वती माता पुछो न त शिव जी हिकिड़ा राम जेके आहिनि, जेके सभु संत महात्मा चवंदा आहिनि परमात्मा आहिनि, अनंत आहिनि, अनादि योगी परब्रह्म आहिनि। योगी वॾा वॾा चवंदा आहिनि परमात्मा आहिनि, परब्रह्म आहिनि, उहे भगवान आहिनि। ऐं हिकिड़ा जेके सीता माता जे विरह में हा सीते था चवनि, हे राम जी दशरथ बाबा जा सुपुत्र राजकुमार राम, छा उहे ई राजकुमार राम परमात्मा आहिनि? इहो छो पुछियो सवाल? पार्वती माता असां जहिड़े माण्हुनि जे लाइ पुछियो। अज्ञानी माण्हू, सत्संग खां दूर, भक्तीअ खां दूर, अहिड़नि माण्हुनि जे लाइ पुछो त जीअं उन्हनि खे अकुल अचे। छो जो कलयुग में त कई करोड़ अहिड़ा मूर्ख आहिनि जेके भक्ति मार्ग में न आया, उन्हनि खे पतो ई न पवंदो, हा न। हाणे बि कई माण्हू गुरबाणी पढ़ंदा रहंदा आहिनि, राम 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 राम, गुरबाणी पढ़ंदा पर राम राम चवंदा न। भाई राम राम न, वाहेगुरु जी वाहेगुरु, सतनाम श्री वाहेगुरु। अरे सतनाम वाहेगुरु वाहेगुरु, राम राम त चओ जेको गुरु नानक देव था चवनि। चओ हरे राम। वेद पुराण सिमृत सुदाक्षर कीने राम नाम हिकु आख्यर गुरु था चवनि, उन्हनि जो वचन तव्हांखे कौड़ो थो लॻे, नथो वणे, मजाल जो मुंहं मां राम राम निकिरे। राम सिमर इहे तेरे काज है वाहेगुरु जी। अरे मन राम से कर प्रीत वाहेगुरु जी। अरे भाई वाहेगुरु वाहेगुरु, असां त धुनी लॻाईंदा आहियूं वाहेगुरु जी। अॼु बि बाबा जन जी केॾी मिठी धुनी आई आहे, अमृत वेले वारी रिकॉर्डिंग या पुराणे टेप जी, त आवाज़ पुराणी पर धुन त ॿुधो। उथी करे सुबुह जो ई लॻाई अथऊं धुनी, 4 बजे जेकी लॻाईंदा, केॾी प्यारी आहे। वाहेगुरु 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 वाहेगुरु। लेकिन उते भी न रहिया। बाबा आनंद राम साहिब जन लॻाईंदा 4 बजे उथी करे, साईं जन जी आवाज़ में आई तो उहे उन्हनि बि लॻाई।
वाहिगुरु में भी न रहा, अॻिते बि चवंदा हरे राम हरे कृष्ण नारायण हे हरे वाहिगुरु। आहा, सिंधियुनि जी त ॻाल्हि छॾो, असांजा ब्राह्मण देवता ॿिया बि ॿुधाईंदा कि 4 बजे जेॾीमहिल ईंदो हो त असां खोइजी वेंदासीं, छो तॾहिं नीरवता हूंदी, शांती हूंदी, कोलाहल न हूंदो हो। त सुबुह जो लाउड स्पीकर में जेॾीमहिल इहा धुनी लॻंदी त जेके बि जाॻंदा सभु ॿुधंदा, ॾाढो अमृत जहिड़ो आनंद ईंदो। त भाई जेको लिखियलु आहे गुरु ग्रंथ साहिब महाराज, सॼी गुरु ग्रंथ साहिब में हरि 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 राम राम गोविंद गोविंद माधव कृष्ण लिखियलु आहे। तव्हां यानी गुरुनि जो अपमान था कयो, उहो नालो नथा खणो त? सभिनि खां वधीक त राम हरि शब्द आयो आहे, सभिनि खां वधीक उहो नालो तव्हांखे मिठो नथो लॻे? इन्हनि खे ईअं थो लॻे त असांजो रुतबो अलॻि हुजे, टाइटल अलॻि हुजे, ईअं असां बि उहे ई न थी वेंदासीं साधारण। ओहो, इहो कलयुग आहे, इहो ई कलयुग आहे। भॻवान जी महिमा नथो चाहे माण्हू, पंहिंजो वजूद ठाहिण थो चाहे। चओ जय श्री कृष्ण, हे हरि श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। इहो कलयुग में जाते काथे हर जगहनि ते पंथनि में, अलॻि अलॻि धर्मनि में, अलॻि अलॻि माण्हुनि में, अलॻि अलॻि संप्रदाय में उहो प्रेम न रहियो, उहा भावना न रही कि भॻवान त हिकु ई आहे, हिकु ओंकार। गुरु ग्रंथ साहिब महाराज जो पहिरियों अक्षर, पहिरीं वाणी न, जपजी साहिब न, पहिरीं पौड़ी न, पहिरियों अक्षर ई हिकु लिखियलु आहे, भॻवान हिकु आहे, हिकु ओंकार। चओ हरे राम। भगवद गीता वासुदेव सर्वम, रामचरितमानस सिया राम मैं सब जग जाने। भागवत महापुराण भी ओम सचिदानंद रूपाय, हिकु ई त आहे परम रूप हो। लेकिन हर माण्हू स्वीकार करण लाइ तयारु कोन्हे। भॻवान सां कंहिंखे मतिलबु कोन्हे, ब्रह्म ज्ञान सां भक्तीअ सां कंहिंखे मतिलबु कोन्हे। बसि भॻवान जा नाला बि बाटे वरिता अथऊं। मां कोई हिकु विशेष कंहिं माण्हूअ जी ॻाल्हि नथो कयां, न कि हिकिड़े मार्ग जी ॻाल्हि थो कयां। कलयुग आहे, हर जॻह ते सभिनी में लॻभॻि ईअं अची वियो आहे। कोई समझदार सुलझल माण्हू बचियल आहे सभिनी में। चओ हरे राम। सभु पंहिंजो पंहिंजा अलॻि अलॻि टाइटल ठाहे वेठा आहिनि। पर दुख जी ॻाल्हि इहा आहे त कई त भॻवान जा नाला छॾे करे ॿिया ई टाइटल ठाहे वेठा, भॻवान जो नालो बि नथा खणनि, पंहिंजा पंहिंजा स्लोगन, पंहिंजा पंहिंजा टाइटल ठाहे थो। अरे कम से कम ठीकु आहे, हरि नाम त रखो उन में भाई। हाणे हिते ॾिसो, भगवान शिव भगवान पंहिंजे वाणीअ में चवनि था, इहा ॻाल्हि मूंखे सुठी न लॻी। 114 नंबर दोहे बालकांड श्री रामचरितमानस। भगवान शिव था चवनि, उहे मोह रूपी राक्षस उन्हनि खे पकड़े रखियो आहे। उहे केरु आहिनि? पाखंडी आहिनि। उहे केरु आहिनि? भॻवान जे चरणनि खां विमुख नास्तिक माण्हू आहिनि। उहे कूड़ा आहिनि, उहे सभु कुझु बि न ॼाणंदा आहिनि। अहिड़ा पापी माण्हू इन तरह चवंदा ॿुधंदा आहिनि। ऐं हिन ज़माने में करोड़े अहिड़ा पापी वेठा आहिनि। कहे सुने अस अधम नर, ग्रसे जे मोह पिसाच, पाषंडी हरि पद विमुख, जानहि झूठ न साच। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। 114 दोहा संपन्न थिया। बोलो सियावर राम श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम। अचो भाई चिट्ठी पढ़ी वठूं। राधे राधे। हे प्रभु,
तुम खास ही नहीं हर श्वास में हो, रूबरू नहीं पर हर एहसास में हो। तुम खास ही नहीं हर श्वास में हो, रूबरू नहीं हर एहसास में हो। मिलोगे या नहीं मिलोगे पता नहीं, फिर भी हर तलाश में हो। तलाश तुम्हें पाने की पूरी हो या न हो, परंतु सदा सदा मेरे हर विश्वास में हो। बोलो वृंदावन बिहारी लाल की। ओम ओम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ठाकुर हमरे रमण बिहारी, हम हैं रमण बिहारी के। ठाकुर हमरे रमण बिहारी, हम हैं रमण बिहारी के। ठाकुर हमरे रमण बिहारी, हम हैं रमण बिहारी के। ठाकुर हमरे रमण बिहारी, हम हैं रमण बिहारी के। साधु सेवा धर्म हमारा, काम न दुनियादारी के। साधु सेवा धर्म हमारा, काम न दुनियादारी के। हे मुरारे हे मुरारे, हे मुरारे हे मुरारे। हे मुरारे हे मुरारे, हे मुरारे हे मुरारे। जय जय ठाकुर हमरे रमण बिहारी, हम हैं रमण बिहारी के। हे ठाकुर हमरे रमण बिहारी, हम हैं रमण बिहारी के। ओहो ठाकुर हमरे कृष्ण मुरारी, हम हैं कृष्ण मुरारी के। हाँ ठाकुर हमरे कृष्ण मुरारी, हम हैं कृष्ण मुरारी के। ओ जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। ओ जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। हरि बोल हरि बोल, 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 हरि बोल हरि बोल। हरि बोल हरि बोल। एक अर्ज मेरी सुन लो, दिलदार ऐ कन्हैया। एक अर्ज मेरी सुन लो, दिलदार है कन्हैया। आह कर दो अधम की नैया,
भव पार हे कन्हैया। कर दो अधम की नैया, भव पार कन्हैया। तुम हो अधम जनों के उद्धार करने वाले। तुम हो अधम जनों के उद्धार करने वाले। प्यारे मैं हूँ अधम जनों का सरदार है कन्हैया। मैं हूँ अधम जनों का सरदार कन्हैया। हाँ कर दो अधम की नैया, भव पार है कन्हैया। हाँ कर दो अधम की नैया, भव पार है कन्हैया। मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे। मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे। हे राधे राधे गाएंगे, श्यामा श्यामा गाएंगे। राधे राधे गाएंगे, श्यामा श्यामा गाएंगे। प्यारे राधे राधे गाएंगे, श्यामा श्यामा गाएंगे। राधे राधे गाएंगे, श्यामा श्यामा गाएंगे। तेरे बन जाए, जय हो। तेरे बन जाए, जय हो। तेरे बन जाए बिगड़े काम, राधे राधे गाएंगे। मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे। हाँ मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे। रे मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे। चलो रे मन श्री वृंदावन धाम हो। श्री चलो वृंदावन धाम, रटेंगे राधे राधे नाम, मिलेंगे कुंज बिहारी ओढ़ कर कांवर कारी। मिलेंगे कुंज बिहारी ओढ़ कर कांवल कारी। हाँ मिलेंगे बांके बिहारी ओढ़ कर कांवर कारी। मिलेंगे बांके बिहारी ओढ़ कर कांवल कारी। प्रात होत हम श्री यमुना जी जाएंगे। रात होत हम श्री यमुना जी जाएंगे। और परिक्रमा दे जीवन सफल बनाएंगे। परिक्रमा दे जीवन सफल बनाएंगे। हाँ तेरे पूरन हो सब काम हो, तेरे पूरन हो सब काम, रटेंगे राधे राधे नाम, मिलेंगे कुंज बिहारी ओढ़ कर कांवर कारी। मिलेंगे कुंज बिहारी ओढ़ कर कांवल कारी। मिलेंगे बांके बिहारी ओढ़ कर कांवर कारी। मिलेंगे बांके बिहारी ओढ़ कर कांवल कारी। मन भूल मत जइयो राधा रानी के चरण, मन भूल मत जइयो राधा रानी के चरण। हे राधा रानी के चरण, महारानी के चरण, राधा रानी के चरण, महारानी के चरण। ओ राधा रानी के चरण, राधा रानी के चरण, राधा रानी के चरण, राधा रानी के चरण। मन भूल मत जइयो राधा रानी के चरण, मन भूल मत जइयो राधा रानी के चरण। मन भूल मत जइयो राधा रानी के चरण। मन भूल मत जइयो राधा रानी के चरण। राधे 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 जय राधे 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 राधे। प्यारी श्यामा श्यामा श्यामा
श्यामा प्यारी श्यामा 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 श्यामा। राम 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 सीताराम सीताराम बोलो राम 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 सीताराम सीताराम। राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम। सीता सीताराम भजो सीता सीताराम हाँ बोलो सीता सीताराम बोलो सीता सीताराम। राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम बोलो राधे राधे श्याम। ओ जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान। सीता सीताराम बोलो सीता सीताराम हे सीता सीताराम बोलो सीता सीताराम। हर 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 महादेव भोलेनाथ हर हर महादेव हर 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 महादेव भोलेनाथ हर हर महादेव। हे महादेव महादेव भोलेनाथ हर हर महादेव 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 भोलेनाथ हर हर महादेव। हो महादेव महादेव भोलेनाथ हर हर महादेव हे महादेव महादेव भोलेनाथ हर हर महादेव। हे हर 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 महादेव भोलेनाथ हर हर महादेव हर 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 महादेव भोलेनाथ हर हर महादेव। आहा भोलेनाथ हर हर महादेव हाँ भोलेनाथ हर हर महादेव। भोलेनाथ हर हर महादेव भोलेनाथ हर हर महादेव। आहा भोलेनाथ हर हर महादेव हाँ भोलेनाथ हर हर महादेव। बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम बोलो राधे 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 श्याम 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 राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 बोलो राधे 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 जय राधे जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। ओम शांति। ओ
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्री गौरी शंकर भगवान की, श्री अन्नपूर्णा माता की, आज की आनंद की जय। कथा विश्राम होता है, कृपा करो हनुमान। श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। जय जय। आयो लाल सबई चो झूले। झूलेलाल। साध संगत जी अज न्याणी निमाणी जया खत्रीय जो हैप्पी हैप्पी बर्थडे तव। उन्हें के भी मानसिक आशीर्वाद ॾींदा। सदा स्वस्थ रहे, मस्त रहे, भक्तिअ में अभ्यस्त रहे ऐं विद्या सुमत दीर्घ आयु ॿई कुल सुहेला करे। बोलो श्री वृंदावन बिहारी लाल की। कार्तिक कथा सुबुह जो 6 बजे थींदी अथव, सो महिरबानी करे हाज़िरी लॻायो। 5 मिंट पहिरियों ई मंगलाचरण शुरू थी वेंदो अथव, त समय ते अची करे लाभ वठो। बोल गुरु नानक देव की जय। प्रसाद स्वीकार कयो। जय श्री कृष्ण।